अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मैं मोहम्मद गुंगवार अज मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त दर्दन जो देश ड्रामो आहे। काफ़ी दोस्तनि सवालात कया आहिनि त मां हिकु जेको आहे त वीडियो भरे अपलोड कयो अपने यूट्यूब चैनल ते ऐं उते मूंखे चवनि था त ड्रामो कॾहिं ईंदो, हिन बाबति तव्हां छा चवनि था, हिन बाबति ॿुधायो हिन जो रिलीज़ डेट कहिड़ो आहे कहिड़ो न आहे। पहिरियों दोस्तों वधीक तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू खां पहिरियां जेकॾहिं तव्हां यूट्यूब चैनल ते नया आहियो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल खे छॾींदा। सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन ईंदो ऐं असांजो काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी, तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वठण मिलंदा। जीअं त पहिरियों दोस्तों दर्दन जो देश ड्रामो आहे, तमामु बहितरीनु ड्रामो आहे ऐं हुनजा ॾिसण वारा परस्तार तमामु बहितरीनु तरीक़े सां इंतज़ारु करे रहिया आहिनि इहो ड्रामो कॾहिं ईंदो कॾहिं न ईंदो। ठीकु आहे दोस्तों, दर्दन जो देश ड्रामो आहे त उनजो मक़सदु इहो आहे त हिन जा 60 एपिसोड जेका आहिनि त एडिटिंग थी विया आहिनि सफ़ा ऐं बाक़ाइदा जेका किस्सा हुआ उहे कुझु किस्तूं डिलीट थी विया। उन सबब जे करे हिन ड्रामे खे अॻिते न हलायो वियो ऐं हिनखे हिते रोकियो वियो ऐं हाणे असांजो डायरेक्टरनि सां राब्तो थियो। उहे डायरेक्टर ईअं चवनि था त हीउ ड्रामो जेको आहे हिन जो शूटिंग हली रहियो आहे, जेका पोयूं किस्सा जेका डिलीट थी विया उन्हनि जो शूटिंग हली रहियो आहे ऐं उहो शूट थियण खां बाद उन्हनि खे एडिटिंग कयो वेंदो। एडिटिंग करण खां बाद हिन ड्रामे खे KTN चैनल ते हलायो वेंदो इंशाअल्लाह। उन्हनि इहो चयो आहे ईद खां बाद इंशाअल्लाह हीउ ड्रामो KTN ते रिलीज़ कयो वेंदो ऐं हिन में तमामु बहितरीनु एक्टर कमु करे आहिनि। ऐं वधीक तव्हांखे मां इहो चवंदुमि त वधि खां वधि जेको KTN चैनल जेको यूट्यूब चैनल आहे उते तव्हां वञी उन जो जेको दर्दन जो देश जो प्रोमो रिलीज़ कयो आहे उते तव्हां वञी उन वीडियो जो हेठो तव्हां वञी कमेंटा कयो, वधि खां वधि कमेंटा कयो त असांजो दर्दन जो देश खपे ॾिसणु खपे ईद खां पहिरियों, या जेको अहिड़ा कमेंटा कयो जीअं त KTN जेको ओनर आहे उहो ईअं सम्झे त हिनखे हिन ड्रामे खे जल्द रिलीज़ करण जी कोशिशि कया आहिनि। हिन ते TRP ईंदो ऐं हिन जा ड्रामे खे ॾिसण लाइ प्रसार तमामु घणी सां इंतज़ारु कया आहिनि। जेकॾहिं तव्हां ईअं करणु था चाहियो त यूट्यूब चैनल ते वञी करे KTN एंटरटेनमेंट सर्च कयो ऐं उते दर्दन जो देश जेको प्रोमो रिलीज़ कयो आहे उते वधि खां वधि कमेंटा कयो, वधि खां वधि कमेंटा कयो तव्हांखे ड्रामो ॾिसण लाइ इहो मिलंदो। बाक़ी ईअं जेको आहे त हिन ड्रामे जा किस्सा डिलीट थी विया आहिनि ऐं डिलीट थियण खां बाद जेको हाणे शूट थी वियो आहे का बि चई नथो सघूं त हीउ ड्रामो कॾहिं रिलीज़ थींदो कॾहिं। जेकर तव्हां वधि खां वधि कमेंटा कंदो तव्हांखे ड्रामो तमामु जल्द ॾिसण लाइ मिलंदो KTN ते। ठीकु आहे दोस्तों, उमेद आहे तव्हांखे वीडियो मुंहिंजो पसंदि ईंदो ऐं महिरबानी करे वीडियो खे लाइक बि कंदा ऐं कमेंट बि कंदा। जीअं त असांखे पंहिंजो राय तव्हां पंहिंजो राय ॾियो कमेंट में, जीअं त तव्हांजो छा राय आहे, जेको सवाल आहे तव्हां